إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين अज़ीज़ान मोहतरम 17 रमज़ान शरीफ उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो यौम विसाला ऐं उन्ही मुनासिबत सां अमाई सां इन पाक महफिल में मौजूद आयूं। हुजूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो 11 घर वारियूं बीबियूं सगोरियूं हुयूं ऐं उन्हनि तमाम अज़वाजे मुतहरात मां हुजूर अलैहिस्सलाम जी जेका ज़ौजे मोहतरमा जंहिंखे इहो शरफ़ हासिल हो जो हुजूर अलैहिस्सलाम जो जेकी ॿियूं घर वारियूं आहिनि उन्हनि मां का बि हुजूर जी ज़ौजे मोहतरमा कुंवारी कान हुई, सभई बेवा हो। उन्हनि जो अॻ में को न को रिश्तो शादी हुई ऐं जंहिं बीबी सगोरी जी हुजूर खां पहिरियां अॻ में कंहिंसां बि शादी कान हुई उहा वाहिद हज़रत सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा। हुजूर अलैहिस्सलाम जो तमाम घर वारियूं शान वारियूं आहिनि, अज़मत वारियूं आहिनि, असां मोमिननि जो मावरूं आहिनि जो अल्लाह जे कुरान उन्हनि जे मुतालिक फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन, नबी मोमिननि खे उन्हनि जे जान खां वधीक क़रीब आहे। व अज़वाजुहु उम्महातुहुम, ऐं नबी जो घर वारियूं मोमिननि जो मावरूं आहिनि। तो यकीनन हुजूर अलैहिस्सलाम जो तमाम अज़वाजे मुतहरात अवा असां मोमिननि जे लाइ मारू आहिनि। कुरान में अल्लाह उन्हनि जे शान ऐं अज़मत खे बयान फरमायो आहे। हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा उहा बीबी सगोरिया जेका हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी न्याणी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रिश्ते इज़्दिवाज में आई। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जे शान ऐं अज़मत जे मुतालिक ॿुधायो। पाण फरमायो जीअं दुनिया जे तामनि में फरीद जो को ताम अरबन जो वो बेहतरीन ताम अहिड़े तरीक़े सां दुनिया जो जेकी बि औरतूं आहिनि उन्हनि तमाम औरतुनि में हज़रत आयशा सिद्दीक़ा जो रुतबो मक़ाम ऐं मर्तबो ईअं आहे जीअं ताम जे अंदरि सरीद जो मक़ाम वो अरब जो बेहतर ताम सम्झो वेंदो हो जंहिंमें गोश्त ऐं मानी हिक जगह ते गोश्त खे पचायो वेंदो हो, मानी खे बि पचायो वेंदो हो, गोश्त में उनखे विधो वेंदो हो। अरब जो लज़ीज़ मरग़ूब ऐं पसंदीदा उहो खाधो हूंदो हो। हुज़ूर फरमाईंदा जेके तमाम खाधनि में जीअं न सरीद जो मक़ाम औरतुनि में आयशा सिद्दीक़ा जो इहो रुतबो बुलंद आहे। उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी ज़ात जेका हिन दुनिया में भी मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी प्यारा
ता आखिरत में भी हजरत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुजूर जी ज़ौजे मुहतरमा है जंहिंजो रिश्तो अल्लाह अर्श जे मथां खुद फरमायो। बीबी साहब जे इज्जत एहतराम शान अज़मत जे लाइ एतिरो ई काफ़ी आहे जो हुजूर जी घरवारी आहे ऐं उन जे पाक दामनी जे लाइ अल्लाह जो क़ुरान नाज़िल थियो। मामलो कुछ ये हो ता एकड़ो ग़ज़्वो हो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने वापस